जमाली डिवीजन जनरल सेक्रेटरी PSF असाई मर्द और आसिफ अली जरदारी साहब के हुक्म ते हाजी अली हसन जरदारी साहब ऐं नौजवान क़यादत आशिक अली जरदारी साहब के हुक्म ते असाई कैंप लगाई आहे ऐं उन्हनि जे ताउन सां कैंप लगी आहे। मर्द और आसिफ अली जरदारी साहब जो हुक्म आहे त असांजी जेका आवाम आहे सिंध जी थोड़ा आबोज माण्हू आहिनि उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं तो वैक्सीन लॻाराइनि पंहिंजी ऐं SOPs ते अमल कनि ऐं हीउ जेको मास्क ऐं सैनिटाइज़र असां हाजी अली हसन जरदारी साहब ऐं आशिक हुसैन जरदारी साहब जे चवण ते हिते विराया आहिनि। आसिफ जरदारी साहब जो हुकुम हुयो ऐं असां सभिनी पंहिंजी आवाम पंहिंजे माण्हुनि सां इहो उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था त वधि खां वधि वैक्सीन लॻायो। असां वटि सोशल मीडिया ते जेके ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं अजायूं अफ़वाहूं हलनि पियूं हीउ थी वेंदो हू थी वेंदो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे छो जो वैक्सीन असां वटि तव्हां वटि फॉर एग्ज़ाम्पल खोड़ शयूं पियूं आहिनि जीअं असां वटि नंढड़े ॿारनि खे उल्टी थींदी वैक्सीन खां पोइ कोन्हे असांजे वॾनि में माता थींदी वैक्सीन खां पोइ कोन्हे नंढड़े ॿारनि वटि असांखे हिते अखियूं उन्हनि जूं उथंदियूं असां वटि नंढड़ा पोलियो सां गॾु जेके कैप्सूल ॾींदा आहिनि उन्हनि पीआरण खां पोइ उन्हनि जूं अखियूं हाणे नथियूं उथनि त इहे असां वटि एग्ज़ाम्पल आहिनि। पर असांजा माण्हू हिते ईअं ग़लति अफ़वाहूं जेके सोशल मीडिया ते छॾे ॾींदा आहिनि त बाबा वैक्सीन कराइण सां या वैक्सीन जो तव्हां डोज कराईंदो तव्हांखे कोरोना थी वेंदी तव्हांखे हीअ थी वेंदी चिप लॻल आहे उहा जेको आहे सो तव्हांखे उहो मसइलो थींदो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या सिंध गवर्नमेंट असां सदाईं आवाम जी पीपल्स पार्टी ख़िदमत कई आहे ऐं सदाईं आवाम जी भलाई जा कमु कया आहिनि। जे ही वैक्सीन सॼी दुनिया हणाए पई थी पाकिस्तान में बि 2 करोड़ 2.5 करोड़ खां माण्हू मथे हणाए चुका आहिनि। सो इन जे बारे में जेका अफ़वाहूं हलायूं वञनि पियूं थियूं उहे बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। सो असां सभिनी जो इहा रिक्वेस्ट आहे ऐं मर्द और आसिफ अली जरदारी साहब जो बि इहा आहे त असांजा सिंधी माण्हू सभई वैक्सीन करायो ऐं SOPs ते अमल कयो सैनिटाइज़र इस्तेमालु कयो मास्क इस्तेमालु कयो। सो मास्क ऐं सैनिटाइज़र साबुण इहो असांजी पहिरीं हिकिड़ी तरजीह आहे त माण्हुनि खे ख़बर पवे त हीउ छा आहे ऐं हीउ ज़रूरी आहे हीउ मास्क बि ज़रूरी आहे ऐं जेको आहे पंहिंजो सैनिटाइज़र जा वग़ैरह ऐं उन खां पोइ हीउ जेको वैक्सीन आई आहे इहा बहितरीनु आहे इहा मां पाण लॻाराई आहे मां 2 डोज़ लॻाराए छॾिया आहिनि ऐं माण्हू चवनि था त हीअ साइड इफेक्ट कंदी फलाणो कंदी का शइ न आहे मां 2 डोज़ कराए चुको आहियां। मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां ऐं असां पीपल्स पार्टी जा उहिदेदार बि आहियूं। मां पीपल्स पार्टी नाइब सदर आहियां बांदी जो अॻूणो ऐं उन खां पोइ वार्ड नंबर 4 जो मां काउंसलर बि आहियां। मां पाण ई लॻाराया आहिनि। तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां चओ था हिन खां डिॼो था हीअ न लॻारायूं हीअ ॻाल्हि कहिड़ी आहे का ॻाल्हि न आहे सॼी जिथे आहिनि उते हणणु खपनि हीअ त वॾी शइ आहे। महिरबानी आहे हुकूमत जी आंदा मोकिलिया आहिनि असांजी महिरबानी जीए भुट्टो यूथ विंग के ये हम थोड़ा हैं सिंध हुकूमत के और अदी फरियाद तारपुल के चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के जिन्होंने ये सहूलत की है वैक्सीन भेजी है और वैक्सीन लगवाने की हिदायत भी की है। ये मास्क वगैरह सब उन्होंने भेजे हैं उनकी मेहरबानी हम पे जीए भुट्टो दादा साहब जो हुकूमत ही मास्क सैनिटाइज़र विरायासीं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदो वञा त बराए महिरबानी ही वैक्सीन लॻारायो वैक्सीन तमामु सुठो अमल आहे वैक्सीन करायो जो कोरोना था ॾिसो ॿुधा केतिरा हाञार असांजे पूरी दुनिया में पाड़ेसरी मुल्क इंडिया ई ॾिसो उन में केतिरा नुक़सान कया इन कोरोना इन करे महिरबानी कयो पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे दोस्तनि खे वैक्सीन कराए फ्री में वैक्सीन आहे गवर्नमेंट जो करोड़ रुपए जो ख़र्चा भई हणायो पंहिंजो दोस्तनि खे ऐं पाण खे महिरबानी जीए भुट्टो जीए आसिफ जरदारी साहब। तव्हां शुक्रगुज़ार आहियूं आशिक हुसैन जरदारी साहब जा अली हसन जरदारी साहब जा पीपल्स पार्टी जा ऐं असांजो भाउ जनरल सेक्रेटरी सफ़ाफ डिवीज़न नवाबशाह जा जेको ही बांदी में असां वटि ही कैंप